बुशरा राजपुर जैके 12 ॾींहं अॻु मलीर जे इलाइक़े गुलशन हदीद में अगवा करे ज़्यादती जो निशानो बढ़ाया वियो, लेकिन अफ़सोस आहे त इंतज़ामिया कख बनी मलीर जी बीणू न कयो आहे। उन न्याणी वॾी अफ़सोसनाक इहा ॻाल्हि आहे त जिन दरिंदनि उन न्याणी मासूम न्याणी केरु वालदेन स्कूल पंहिंजे न्याणियुनि खे छॾींदो, केरु चवंदो त मुंहिंजियूं न्याणियूं पढ़नि, उन सां इन क़िस्म जी ज़्यादती कई वई आहे। पर इंतज़ामिया उन जी उतां जी इन्वेस्टिगेशन जो जेको आईओ खोखर आहे उहो जवाबदारनि जा जेका नाला कढण लाइ तयारी करे पियो ऐं हू चाहे पियो त जेका जवाबदारनि जा केस मां नाला ख़ारिज कया वञनि। अॼु ॾींहं ताईं उन्हनि चालान पेश नाहे कयो। हिन वक़्त ताईं एतिरा जेको आहे जवाबदार मासूम न्याणी जिन अस्पताल में एडमिट आहे उते उन जी कंडीशन इंतिहाई ख़राबु आहे, पर आईओ या उतां जी जेका इंतज़ामिया पुलिस उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजे महिमाननि वांगुरु गुंडनि खे उन्हनि दहशतगर्दनि खे उन्हनि ज़ानियुनि खे जेको आहे महिमाननि वांगुरु विहारे वेठी आहे। लेकिन उन न्याणीअ सां जंहिंसां एतिरी वॾी ज़्यादती थी आहे त उन्हनि खे माना कोर्ट में पेश नथा कनि ऐं कचो चालान में हिन महिल ताईं जेको आहे पेश नाहे कयो। असांजा मुतालबा इहे आहिनि, धरणो अॼु प्रेस क्लब कराची में इन करे आयूं आहे। असांजा मुतालबा इहे आहिनि राजपुर क़ौमी इत्तेहाद प्लेटफॉर्म तां त उन न्याणीअ सां इंसाफ़ कयो वञे ऐं उन्हनि जवाबदारनि खे जेको आहे फांसी ॾिनी वञे। सब्र जी इंतहा 9 तारीख़ ते ही ज़ुल्म थियो आहे। 9 तारीख़ अॼु 21 तारीख़ गुज़री वई आहे त असां ईअं सम्झो त दिलि ते पथर रखी करे हिन महिल ताईं कुंड कुड़छ में सिंध जे ॻोठनि स्कूलनि में हर जॻह ते असां एहतिजाज कयो, मगर हिन महिल ताईं को बि जेको आहे असां सां इंसाफ़ न कयो आहे। उहे दरंदा चवनि था गिरफ़्तार थिया आहिनि, को ज़ाहिर कोन था कनि। असां सिर्फ़ु हिकु असांजी हिकिड़ा मुतालबो आहे त उन दरंदे खे हिकु त ज़ाहिर करे सरेआम फांसी ॾियो ऐं सिंध असेंबली में कोई अहिड़ो बिल पास कयो वञे जो अॼु हिकु बुशरा ज़्यादती जो ऐं सुभाणे केरु ई जेको आहिनि सो न्याणियूं स्कूल मोकिलींदो। इहे केरु जेको आहे सो ही सिंध गवर्नमेंट बिल्कुलु नाकाम थी चुकी आहे। हिन महिल ताईं हेतिरा ॾींहं थिया आहिनि, हूअ ज़िंदगी जे कशम में आहे। हिन महिल ताईं न को आयो आहे हथ ॾियणु, न को इंसाफ़। असां रड़ियूं करे 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 दाऊं करे करे असांजा 12 ॾींहं थी विया आहिनि, 13हों ॾींहुं आहे हिन महिल ताईं असां सां को बि इंसाफ़ न थियो आहे। असांजो मुतालबो आहे त इन दरंदनि खे सरेआम फांसी ॾिनी वञे। हिन मामले खे दबाइण जी कोशिशि कई थी वञे पुलिस पारां, बेनेदारनि पारां घणियूं असांजे साज़िशूं हुनजे ख़िलाफ़ु हलनि थियूं पियूं। असांजो सख़्तु खां सख़्तु मुतालबो आहे त हिन दरिंदे खे फांसी ॾिनी वञे, जीअं आईंदा को बि दरिंदो अहिड़ी सूरत करण खां पहिरियां 100 दफ़ा सोचे। हीअ तमामु वॾो ज़्यादती आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।